दोस्तों बादशाहनि जो त बादशाह रब ताला आहे, पर हीअ बि हिकु ज़मीन ते रहण वारे बादशाह जी ॻाल्हि आहे। कंहिं बादशाह खे हिकु धीअ हुई जंहिंखे ॿियो को बि औलाद कोन हो। तंहिं करे उन शहज़ादी सां ॾाढी दिलि हुयसि। बादशाह शहज़ादी जी शादीअ लाइ अहिड़ा ॾुखिया शर्त रखिया हुआ जो को बि शादी जो ख़्वाहिशमंद इहे शर्त पूरा करे न पिए सघियो। जेको बि शहज़ादो या अमीर बादशाह वटि संग लाइ ईंदो हो, सो शर्त पूरा न करण सबबु तमामु ख़्वार ख़राब थी मोटी वेंदो हो। इहा ॻाल्हि मुल्का मुल्क पधरी थी वई। आख़िर कंहिं ॾूरांहें मुल्क जे शहज़ादे ताईं इहा हक़ीक़त वञी पए थी, जेको शहज़ादी जी सूंहं ऐं दानाई जी हाक ॿुधी मथसि पुठि आशिक़ थी पियो ऐं दिलि में पको इरादो कयाईं त इन शहज़ादी सां शादी ज़रूरु कबी, न त सॼी उमिरि ईअं ई कुंवारो रहिबो। कुदरत सां इहो शहज़ादो पंहिंजे माउ पीउ खे बि अकेलो पुटु हो। तंहिं करे ख़्यालु कयईं त जेकॾहिं हिन ख़बर खां पंहिंजे माउ पीउ खे आगाह कयमि त इहे कॾहिं बि इजाज़त न ॾींदा। तंहिं करे हिकिड़े ॾींहुं सवाइ कंहिं नौकर चाकर ऐं यार दोस्त खे ॿुधाइण जे अकेले सर घोड़े ते चढ़ी कुझु खाधे पीते जो सामान खणी उथी पंधु पियो। आख़िर मुसाफ़िरी कंदे मंज़िलूं हणंदे हिकिड़े ॾींहुं अची उन बादशाही में मुल्क में पहुतो। शहज़ादे मुसाफ़िर खानो पुछाए वञी उते आराम कयो। 3-4 ॾींहं शहर खे ख़ूब घुमी फिरी ॾिठाई। आख़िर चौथे ॾींहुं ठही जुड़ी बादशाह जी दरबार में अची पहुतो। शहज़ादे निहायती अदब सां झुकी बादशाह खे सलाम कयो, जंहिं खेसि धारे मुल्क जो ॾिसी चङो आदर भाउ ॾिनो ऐं पोइ खांसि हाल अहिवाल पुछणु लॻो। शहज़ादे पंहिंजो नालो निशान ॿुधाए चयो त जीअंदा क़िबला, ग़ुलामी जी आस रखी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। बादशाह संदसि मतिलबु सम्झी वियो ऐं खांसि चयाईं त ए शहज़ादा, इहो दुनिया जो दस्तूर आहे त का बि जवान धीअ माइटनि जे घर में कोन सूंहंदी आहे। तूं बि तमामु परे कंहिं मुल्क खां सफ़र करे आयो आहीं, पर आउं पंहिंजे फ़ैसिले खां लाचार आहियां, सो मूं खे शर्त विझी छॾिया आहिनि। जेको बि शख़्स मुंहिंजा इहे शर्त पूरा कंदो, सो ई इहा उमेद माणींदो। ॿी हालत में संदसि समूरो माल खसे खेसि ख़्वार ख़राब करे पंहिंजे मुल्क ॾांहुं उमाणियो वेंदो। शहज़ादे इहो हाल ॿुधी अदब सां जवाबु ॾिनो त साईं, जिन जे हर हुकम जी तहमील करण लाइ हाज़िर आहियां, महिरबानी करे शर्तनि खां आगाह करियो। तंहिं ते बादशाह चयसि त जवान, पहिरियों शर्त इहो आहे, जॾहिं तूं शादीअ लाइ जंज आणी त उन में को बि मर्द या पीरसन औरत न हुजे। इहो शर्त ॿुधी शहज़ादे जवाबु ॾिनो, साईं, ईअं बिल्कुलु थींदो, कसूर जी हालत में सज़ा ॾेई छॾिजो। ॿिए ॾींहं ते शहज़ादो बादशाह खां शादी जो ॾींहुं वठी वतन वापसि रवानो थियो ऐं अची शादियुनि जी तयारियुनि में लॻो, पर इहो पीर मर्द ऐं पोढ़ी औरत जो न वठी अचण जो शर्त पियल हो। तंहिं खेसि ॾाढो मुंझाए विधो, छो त संदसि पीउ ऐं माउ झुड़ पोड़ा हुआ। उन खां सवाइ शादी में खेसि को बि मज़ो ॾिसण में न थे आयो। वरी जो संदसि पीउ इहा ॻाल्हि ॿुधी, तंहिं चयो, बाबा, तूं अञा ॿार आहीं, हीअ त हिकिड़ो शर्त आहे, बादशाह ॿिया अलाए कहिड़ा शर्त विझे। तंहिं करे असांजो तोसां गॾु हुजणु तमामु ज़रूरी आहे। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो त वेतर मुंझी पियो त हाणे छा करियां। नेठि हिकिड़े ॾींहुं पीउ खे वेही पेराइती ॻाल्हि करे ॿुधायईं, जंहिं चयसि त पुटु घबरा न, इहा त तमामु ख़सीस ॻाल्हि आहे। तूं हीअं कर जो 2 काठियुनि जूं वॾियूं के पेतियूं ठाराए पाण सां खण। उन्हनि में हिकिड़ी पेतीअ में आऊं वेहंदुसि ऐं ॿीअ में तुंहिंजे माउ खे विहारींदासीं। पोइ इहे 2 पेतियूं जंज जे सामान सां हलंदियूं, जंहिं करे कंहिंखे को बि शक न पवंदो। तुंहिंजी शादी बि खाई ईंदासीं। शहज़ादे समूरी ॻाल्हि सम्झी हिकदमि काठ जे 2 वॾियुनि पेतियुनि ठाराइण जो हुकुम ॾिनो। जंज जो समूरो इंतज़ाम करे शहज़ादो कुंवार जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। सामान सां गॾु इहे काठ जूं पेतियूं बि हुयूं, जिन मां हिक में संदसि पीउ ऐं ॿीअ में पंहिंजी माउ खे विहारियो हुयईं। बसि इन 2 बुज़ुर्गनि खां सवाइ ॿियो को बि अछे मथे वारो शख़्स जंज सां शामिल कोन हो। जंज मंज़िलूं कंदी अची कुंवार जे मुल्क में पहुती ऐं सिधो अची शाही महिमान में क़याम कयाऊं। बादशाह पंहिंजे अमीरनि ऐं वज़ीरनि खे साण करे हिननि जी सिध संभाल आयो ऐं जंज जी चकास कयईं, पर खेसि को बि अछे मथे वारो पीरसन बिल्कुलु नज़र न आयो। उते दिलजा थियसि त पहिरें शर्त जी त पोइवारी थी आहे। पोइ ख़ुशि थी महिलात ॾांहुं वापसि वरियो। महिलात में पहुची शहज़ादे खे घुराए चयईं त हिकिड़ो शर्त बराबरि तो पूरो कयो, पर हाणे ॿियो शर्त बाक़ी आहे। जेकॾहिं इहो पूरो कयो त पोइ ॿिए ॾींहं ते शादी जो इंतज़ाम कयो वेंदो।
शहज़ादे बादशाह जी ॻाल्हि ॿुधी अर्ज़ु कयो त जीअं त क़िबला हुकुम करियो हर शर्त पूरे करण लाइ तयारु आहियां। बादशाह चयसि त चङो, ॿियो शर्त हीअ आहे जो सुभाणे सुबुह जो जेतिरा तुंहिंजी जंज में माण्हू आहिनि उन्हनि जे हिसाब सां ओतिरा टोया अन ऐं ओतिरा मट जा शरबत अव्हांखे ॾिना वेंदा, जेके अव्हांखे हिकिड़े ॾींहं में शाम ताईं सभु खाई पी ख़तमु करणा आहिनि। जेकॾहिं उन्हनि में शाम ताईं कुझु बची पियो या किथे उछलायल नज़र आयो त अव्हांजो समूरो सामान बि कब्ज़े में आंदो वेंदो ऐं सॼी जंज खे ख्वार ख़राबु करे हितां कढी छॾिबो। हीअ शर्त ॿुधी शहज़ादो हको बको थियो। ख़्यालु कयईं त एतिरो अन्न ऐं पाणी हिकिड़ो हिकिड़ो माण्हू हिकु ॾींहं में कीअं खाई पी सघंदो, पर कड़ो मोह करे बादशाह सां हावकार कयईं। मोटी अची जंज सां मिलियो। फ़िक्र में पइजी वियो त आख़िर छा कजे, का ॻाल्हि दिमाग़ में ई न पई अचेसि त छा करियां। नेठि ख़्यालु कयईं त छो न पंहिंजे पीउ सां वञी सलाह करियां। सो जॾहिं हाउ माउ टरियो तॾहिं वज वठी पेती जो क्लिफ खोले सॼी हक़ीक़त पीउ खे करे ॿुधायईं। पिणस सॼी ॻाल्हि ॿुधी चयो, पुट परवाह न आहे, चांवरनि जे खपाइण जी सलाह तोखे आऊं थो ॾियां, बाक़ी शरबत जी सलाह पंहिंजी माउ खां पुछिजे। जॾहिं सुबुह जो बादशाह वटां अन्न मिलई तॾहिं हिकदमि हीअं कजांइ जो पहिरियां हिकिड़ो टोयो चांवरनि जो रिधी सॼी जंज में विराए छॾिजां। ज़ाहिर आहे इहो हिकु टोयो अन्न जो माण्हुनि में दाणो दाणो थी वेंदो ऐं अहिड़ी तरह हिक खां पोइ ॿियो ऐं ॿिए खां पोइ टियों टोयो रिधाए माण्हुनि खे पियो ॾिजां। ऐं सम्झां थो त ईअं करण सां शाम ताईं हिकु कणो बि अन्न जो बाक़ी न बचंदो। बाक़ी हूअं त ॻाल्हि खे पूरो कोन पइजी सघिबो। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो वरी माउ जी पेती खोले खांसि शरबत जी सलाह वठणु वियो। उन बि पिणस वांगुरु ॿुधायल हक़ीक़त वांगुरु खेसि सलाह ॾिनी। चयईं त पुटु अवल हिकु मटु शरबत जो तयारु करे जंज में विराइजे, जेको हिकु हिकु ढुक थी वेंदो ऐं अहिड़ी तरह ॿियो ऐं पोइ टियों वारी वारी सां वञिजे मटु ख़लास कंदो। इहा अटकल कंदे त शाम खां अॻु ई शरबत जो ढुक बि न रहंदो ऐं न चांवरनि जो कणो। शहज़ादे माउ ऐं पीउ जी इहा सलाह ॿुधी दिलजा कई ऐं बेफ़िक्र थी अची सुम्ही पियो। ख़ैर सां सुबुह थियो। बादशाह शहज़ादे खे घुराए जेतिरा माण्हू हुआ ओतिरा टोया चांवरनि जा ऐं ओतिरा ई मट शरबत जा ॾिना ऐं वरी बि साॻियो ताक़ीद कयईं त जीअं सांझीअ ताईं इन्हनि मां कुझु बि न बचे ऐं सभु खाई पी छॾिजे। शहज़ादे बादशाह खे जवाबु ॾिनो, क़िबला ईअं ई थींदो, सभु मट शरबत जा अन्न सूदो खाई ख़तमु कंदासीं। बादशाह वटां चांवर ऐं शरबत खणाए जांजनि में खणी अची सुम्ही रहियो। सांझी थी त बादशाह बि अची पहुतो। हिन सम्झो त हीअ शर्त ज़रूरु शहज़ादो पूरो न करे सघंदो, पर हिते पहुचे त छा ॾिठाई, सभु चांवर ख़तमु ऐं शरबतनि जा मट धोता पिया हुआ। उते ॾाढो अजब लॻसि। हूअं त ख़्यालु कयईं त शहज़ादी वरी बि वटसी रहंदी ऐं शहज़ादो ॿियनि शहज़ादनि वांगुरु शर्त हाराए ख्वार ख़राबु थी वापसि वेंदो हलियो। पर हाणे त बादशाही ज़बान खे पाणी ॾियणो हुअसि। वाइदे मूजिबि शहज़ादी जे धीअ जो संग ॾियणो पियसि। सो नेठि राति जो खेसि निकाह विझी पंहिंजी न्याणी जो संग ॾिनाई ऐं वठी वञी महिलात में रहायाई। सुबुह जो जॾहिं दस्तूर मूजिबि शहज़ादो पंहिंजे सहुरे सां गॾिजी आयो त ॻाल्हियुनि कंदे बादशाह पुछियसि त अबा धीअ तोखे ॾिनमि, हाणे को ॾुधो खीरु थणनि कोन पवंदो, पर इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाए त हीअ अक़ल तुंहिंजो आहे या कंहिं ॿिए जो? छो त तो जहिड़े नंढे ॼमार वारे ना तजुर्बेगार नौजवान जो अहिड़ो अक़ल असुलु थी नथो सघे। जेकॾहिं ईअं हुजे हा त हूं त हेतिरा सारा शहज़ादा अॻु मुफ़्त में ख्वार ख़राबु न थियनि हा ऐं कॾो को शहज़ादी खे माणियो वेठा हुजनि हा। इहो ॿुधी शहज़ादे हिकदमि जवाबु ॾिनसि त जीअं साईं जन फरमायो तीअं दुरुस्त आहे। इहो अक़ल बराबरि मुंहिंजो कोन्हे। हाणे अचो त हुन बुज़ुर्गनि सां मिलायांव। ईअं चई बादशाह खे वठी हाणे पंहिंजी माउ ऐं पीउ वारे पेतियुनि ते बीहारियाईं ऐं इन्हनि जा किल्फ़ खोले पंहिंजे माउ ऐं पीउ खे ज़ाहिर कंदे बादशाह खे अर्ज़ु कयईं त क़िबला ही मुंहिंजो वालिद ऐं वालिदा आहिनि, जिन जे सम्झाइणनि ऐं अक़ल सां ई पूरा कया अथमि। बादशाह हिन शहज़ादे जी हिमत ऐं ॾाप ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिन जी माउ ऐं पीउ खे वॾी इज़त सां मिलियो ऐं चवणु लॻो त इहो ठीकु आहे, जेको माण्हू वॾड़नि ऐं माइटनि जी सलाह सां हलंदो सो कॾहिं बि का ख़ता कोन थो खाए। ॻाल्हियूं कंदे शहज़ादो, संदसि पीउ ऐं माउ सभु गॾिजी महिलात में आया, जिथे शहज़ादी पंहिंजे ससु ऐं सहुरे खे ॾिसी हथी को ॾाढी ख़ुशि थी ऐं सभु हमेशह ख़ुशि रहणु लॻा।
दोस्तों इहा कहाणी जेकर तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजा। मिलूं था कंहिं ॿी कहाणी में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।